सभी क्षेत्रों एक हिंदू सत्संग हर साल शादी करता है और हर साल मोहर्रम के थोड़ा संदेह थे बाबा भी श्राद्ध करे थो एक कोई श्राद्ध न है श्राद्ध लाए ये जेको भी तव्हां ॾिसो तव्हांखे अची करे सत्संग ॿुधो था या भोजन ठहियो बि आहे कोई रांधो न आहे काई माई न आहे सभिनी असांजे प्रेमी मिली करे हर साल खाईंदा आहियूं भोजन ऐं हे कोई श्राद्ध न आहे मां जेतिरो थी सघंदा अंधविश्वास खां परे थिए जेको वयो उनखे कुझु बि न मिलंदो आहे जेको वयो सो बाक़ी ईअं तूं कंहिंखे बि भोजन कराईंदे कंहिंखे बि कराए सब में परमात्मा आहे उहो तुंहिंजे लाइ आहे बाक़ी इहो अंधविश्वास भाई उनखे मिलंदो वो तो 3 ॾींहं खां पोइ जनम वठी छॾींदो आहे तव्हां बि जनम वठी आया आहियो कंहिंखे कुझु मिलंदो थोरी आहे कुझु न थींदो आहे ऐं तव्हां वञी करे जिते चाढ़े था अचो उते बि मां ॾिसी आयो आहियां पाण अखियुनि सां सिर्फ़ु धंधो बिजनेस गया में उहा हालत पिया कनि मां कपिड़ा न बचाई बाक़ी सब पैसा खसे ऐं उते लिखी रखियो अथऊं असांजा वॾा आया हुआ पहिरियों उन्हनि खे वीचारनि खे ख़बर कान उहे बि आया ईअं चवण उते नाला लिखाए विया पोइ उते चयूं तव्हांजा वॾा सोन ॾेई विया कपिड़ा ॾेई विया हाणे तव्हां घटि थोरी कंदव ऐं तव्हांजा वॾा हेॾा ॾेई विया आहिनि त तव्हां घटि थोरी कंदव हाणे उनजो ॾाढो हुयो तेॾी महिल जो उनखे विया असांजा वॾा पाकिस्तान मां त ईंदा न ईअं कुझु न थींदो आहे ऐं बढ़ाए चढ़ाए करे सिर्फ़ु पैसा खसींदा आहिनि कुझु बि न थींदो आहे कोई पूजा पाठ कुझु आहे ई न ये मुंड खां वठी अंधविश्वास उन अंधविश्वास खे मिटाइण जे लाइ असांखे बि साल थी विया आहिनि हिते असां कुझु बि न ॿियो हिते पाण ई अचो ईअं न त तव्हां वरी मूंखे कुझु ॾियो कुझु बि हिते सेवा कर सत्संग ॿुध बाक़ी ईअं न त उनजे निमित्त मूंखे कुझु बाबा खे कुझु ॾियूं हाणे ईअं त मुंहिंजे गीदे में विझंदा आहिनि हूअं बि विझंदा आहिनि उहा ॿी ॻाल्हि आहे बाक़ी इहा भावना न त भाई असां हुनजे निमित्त श्राद्ध नथा कयूं बाबा खे ॾियूं कुझु बि न हिते सेवा कर सत्संग ॿुध बसि इहो ई आहे तो घर जे भातियुनि सत्संग ॿुधो सेवा कई बसि ॿियो कुझु बि त ही उनजे ई करे असां सत्संग कंदा आहियूं बाक़ी चवंदा आहिनि बाबा बि श्राद्ध कंदो आहे श्राद्धनि में छो थो करे हाणे श्राद्धनि में इन करे कयां थो जो तव्हांखे कीअं वरी ॿियनि ॾींहंनि में कीअं तव्हांखे सम्झाए सघंदो इन्हनि ई ॾींहंनि में सम्झाए सघंदो इन करे कंदो आहियां कोई श्राद्ध हूंदो आहे त तिथ ते हूंदो आहे असांजी तिथ आहे कोई बि आर्तवार हुजे अञा हाणे त अॻे जॾहिं शुरूअ में ख़बर कान हुई त असां 5 ते कंदा हुआसीं असांखे ख़बर ई कान हुई हाणे छाजा 5 छाजो श्राद्ध जेको बि आर्तवार आयो आर्तवार ॾिसो फिरसत हूंदा आहिनि इन करे आर्तवार कंदा आहिनि कोई भी ईअं न त कोई पूठा या पाठ कुझु बि न परमात्मा छा आहे जेको माता हाणे गीत चई अॼोको सत्संग सॼो जेको अखर आहे शिवोहम इन जे अर्थ में जीवो आहे
वरी माण्हू सोहम 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 भई कलाक कलाक चवंदा आहिनि। चवण सां न थींदी कुझु बि। ईअं कोई बि अखर चओ त छा थी वेंदो, चाहे राम चओ चाहे सोहम चओ चाहे कुझु बि चओ, कुझु बि चओ, कुझु थींदी कान। छा थींदी? ईअं अखरनि सां ईअं चओ त सभु अखर त हुन जा आहिनि परमात्मा जा सभु। पोइ माण्हू जीअं ईअं चवण सां कोई भॻवानु मिले त हे मर्द सुबुह जो दुकान ते छो वञनि, वेही करे चवनि पैसा 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 पैसा, अची वेंदा आहिनि छा पैसा? पैसा कमाइणा पवंदा आहिनि, बुख लॻंदी आहे रोटी खाइणी पवंदी आहे, पाणी उञ लॻंदी आहे पाणी पीअणो पवंदो आहे। परमात्मा खे जीअणो पवंदो आहे त अखर शिवो हम ते ही सत्संग। पहिरियों हे हिकिड़ो गीत सभई मिली करे चओ। पहिरीं ॻाल्हि हिन में राम अखर जेको अचे थो, तव्हां राम दशरथ जो पुटु या सीता जो घोटु लक्ष्मण जो भाउ, उहो राम बिल्कुलु न। राम उहो बि हुयो पर कोई भॻवान न हुयो, उनखे बि गुरूअ ई ज्ञान ॾेई करे राम खे ॿुधाई। पोइ चवंदा आहिनि एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा, एक राम का सगल पसारा, एक राम है सबसे न्यारा। हाणे सबसे न्यारा ऐं सगल पसारा उहो राम, वो माण्हू राम। परमात्मा कोई माण्हू आहे ई न, परमात्मा कोई माण्हू आहे ई न। मां बार बार हर सत्संग में, कोई परमात्मा माण्हू न आहे। परमात्मा तव्हां छा था सम्झो? कोई व्यक्ति हीअं मां वांगुरु जीअं मां वेठो आहियां ईअं, जेके तव्हां ईअं मूर्तियुनि जी बि पूजा कंदा ईअं परमात्मा। परमात्मा कोई व्यक्ति आहे ई न, परमात्मा व्यक्ति थी न सघंदो। हेॾी सृष्टि आहे ऐं माण्हू परमात्मा। परमात्मा सभु आहे, सभु जेको बि तव्हां ॾिसो था इहो परमात्मा आहे। इहा ई ऊर्जा आहे। तव्हां मूर्तियूं ठाहे वरी रखे पूजा करे, वरी उहो जीअं सच हुजे। एतिरो जो भोपाल में 20 ॼणा ॿेड़ीअ ते चढ़ी मूड़ विया आहिनि, हेॾी सारी मूर्ति खणी करे, वरी मूर्तीअ खे पलटायूं त ॿेड़ी बि पलटिजी वई। हली विया 15 ॼणा, खणी वियो इहो गणेश। इहो भॻवानु आहे पर माण्हू सम्झे ई कान थो। परमात्मा जी ख़बर पवंदे तो चवंदे शिवो हम जित जित देखूं आत्मा, तित तित सालीग्राम, बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम। जिन महापुरुषनि जिन ब्रह्म ज्ञानी जेके चवां तीर्थंकर, ये बुद्ध महावीर कबीर रविदास गुरु नानक, इन्हनि परमात्मा खे छा चयो आहे? परमात्मा खे ॼातो अथऊं। परमात्मा कोई माण्हू न आहे, परमात्मा ई सभु आहे, चारों तरफ़ इहो ई आहे। उनखे छॾे करे बसि मूर्ति जेको पूजा कंदो उहो माण्हू जेको ईअं भॻवान खे माण्हू सम्झे पूॼे थो। मां ॾिसां थो उहो माण्हुनि सां विढ़े थो, घर में गारियूं कढे थो, घर में झगड़ो करे थो, वैर रखे थो। उन मां भॻवान खे उते सम्झो आहे मूर्तिअ में। कॾहिं बि जीवन न ठाहे सघंदो जेसि ताईं मां पंहिंजी ज़ाल में, पंहिंजी माउ में, पंहिंजे पीउ में जीअं इहो जीतो जागतो भॻवान न ॾिठो अथई त उहो माण्हू कम ई जापानी कंदी। अंधविश्वास सॼो। परमात्मा कोई मूर्ति में थींदो? परमात्मा ई आहे सभु। हर इंसान में परमात्मा है, हर हंध ते आहे। बाक़ी जेको माया अखर थींदो आहे, इहो माया छा आहे? अॼु इहो शिवोहम ऐं माया, इन सॼे ते ई सत्संग थींदो। शिवोहम अखर ऐं माया छा खे चइजे? हे गीत ॻाए करे, हे गीत इन करे थो ॻायां जो इन्हनि ॾींहंनि में असांजा जेके वॾा विया आहिनि, इनखे चवंदा आहिनि मारू। मारू राग अहिड़ो आहे, सिर्फ़ु माण्हूअ खे ॿुधण सां वैराग ईंदो त मां हे छा थो कयां पियो।
इन राग के ॿुधण सां थोड़ो होश ईंदो आहे माण्हूअ खे, मां ही सॼो ॾींहुं कयां छा थो पियो। पोइ कुझु ध्यानु लॻंदुसि, हू परमात्मा छा आहे। हे राम, दशरथ जो पुटु न, हे राम जेको सब घट बैठा, एक राम दशरथ का बेटा, एक राम है घट घट बैठा, एक राम का सगल पसारा, एक राम है सबसे न्यारा, इहो राम, इन राम जी याद। हाँ, श्री राम जय जय राम, श्री राम 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 जय राम, सर्वन गोविंद गुण सुनो रे, सर्वन गोविंद गुण सुनो, गाओ रसना गीत, गाओ रसना गीत, गाओ रसना गीत, मेरे मन राम शंकर प्रीत, गाओ रसना गीत, मेरे मन राम शंकर प्रीत। सबै जो श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। कर साध संगत सुमर मारो, कर साध संगत सुनो मारो, होवे पतित पुनीत, होवे पतित पुनीत, होवे पतित पुनीत, मेरे मन राम शंकर प्रीत, होवे पतित पुनीत, मेरे मन राम शंकर प्रीत। सबै जो श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। काल बियाल जियो परियो डोले, काल बियाल जियो परियो डोले, मुख पसारे मीत, मुख पसारे मीत, मुख पसारे मीत, मेरे मन राम शंकर प्रीत, मुख पसारे मीत, मेरे मन राम शंकर प्रीत। सबै जो श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। आज काल पुन तोई के रस है, आज काल पुन तोई के रस है, समझ राखो चीत, समझ राखो चीत, समझ राखो चीत, मेरे मन राम शंकर प्रीत, समझ राखो चीत, मेरे मन राम शंकर प्रीत। सबै जो श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। कहे नानक राम भज ले, कहे नानक राम भज ले, कहे नानक राम भज
कहे नानक राम भजले। भुलजो न मता सोचो कहे नानक, नानक चए तो राम भजले, ईअं न त राम 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 ईअं। राम खे जीव, गुरु नानक ई चयो आहे अंदर बसे न बाहर जाए, अमृत शोध काए विख खाए। उस सभिनि जे अंदर गुरु नानक कहे नानक राम भजले, त हिन जो अर्थ वरी तव्हां कढंदो राम 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 राम। ईअं चवण सां मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे, हिन में शांति न ईंदे न ई कुझु थींदी। राम के जप यानी सुरत, सुरत लॻल हुजे, जेको करी सो पूजा थी वेंदी। तू कुछ भी कर सब पूजा थी वेंदी, अलग सां पूजा करण जी ज़रूरत ही कान्हे। कीअं? जेको भी करी तुझी पूजा है। लटा धोई, चाहे रोटी करी, चाहे भाॼियूं कटी, चाहे प्रेस करी, मर्द दुकान हलाइनि। मां कॾहिं न चवां कंहिंखे तुंहिंजी दुकान खां परे थी जाए। घणा वरी तथाकथ धार्मिक माण्हू चवंदा आहिनि इहो संसार आहे, हिन संसार में वरी फासी वेंदासीं, छॾ हिनखे। अरे छॾ त काॾे वेंदे, जाॾे वेंदे ताॾे संसार हिते ई रहो। माया छा आहे ऐं शोहम छा आहे? अॼोको सत्संग ध्यान सां ॿुधजो, हिनखे पूरो कयूं। छा कहे नानक राम भजले, कहे नानक राम भजले। समझ राखो चीते, समझ राखो चीते। कहे नानक राम भजले, कहे नानक राम भजले। जाते अवसर बीते, जाते अवसर बीते। जाते अवसर बीत मेरे मन राम शंकर प्रीत। जाते अवसर बीत मेरे मन राम शंकर प्रीत। समय चो श्री राम जय राम जय जय राम। 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 छोकरियों सुरकाया था माण्हुनि खे, जॻह थी वई आहे? फुल थी वियो? थोरो हिन कैमरे खे हेॾे करे थोरो सुरकी चो, अञा हिते आहे जॻह, पोइ तो कोई हेॾे थोरो कैमरे खे मथां हले छो, हले चली चो चो गधे पे था सुरको, सब दूर माप थो सुरकी चो, हिनखे चादर खे परे करे सघे हाणे खोड़ जगह ठहे, अञा हेॾे बि आहे, अञा हेॾे बि आहे, दिलि में जगह हुजे बस। थी वई पहुतो? अरे दड़ी छोकरी शांति बिल्कुल। वरी हिकिड़ो अखर मां चयो ई कान, विसरी वियो। कंहिंखे बेचैनी हुजे
मानसिक तनाव हुजे या शारीरिक, तो बिल्कुलु उहो ॿाहिरि हली वञे, विच में कंहिंखे बि हथु न लॻाए थिए, उथी वरी वरी हथु लॻाए करे ॿिए जो सॼो ध्यानु ख़राबु करे छॾियो, सत्संग ख़राबु करे छॾियो। पहिरें ई उथी वञे उहो सुठो आहे। शरीर में थींदी आहे न बेचैनी, उहा बेचैनी न हुजे कंहिंखे बि, बढ़िया स्वस्थ सां तव्हां वेहिजो। अधु मुनो कलाक, अधु कलाक मनो सत्संग थींदो, बसि तंहिंखां पोइ ॿाहिरि भोजन तयारु आहे। अधु मुनो कलाक वेहिजी आहे सभई। हाँ, थोरो ध्यान सां सत्संग, पर ॿुधो त था, हिते तव्हांखे मज़ो अचे थो। मां ॾिसंदो आहियां पोइ घर वेंदी साॻियो ई एॾो चयो, कुझु बि न थींदो आहे। हिते हा बि करे वई, पर उते वेंदे घर सुभाणे कंहिंजो हूंदुसि वॾे जो श्राद्ध, त उहो त खणी खाराईंदी न्याणियुनि खे, पर वरी जेॾीमहिल लटो बटो हूंदो, सोटी नाहे हणी, सहुरो ॾिसे उनखे कोटी छापसि कोई सहुरो बरो न ॾिसंदो आहे। सहुरो वञी जनम वरितई, तोखे सहुरो ॾिसंदी, हे माई पई चए, चई न मुंहिंजी ससु चए पई सोटी हणंदी आहे त सहुरे खे लॻंदे न आकाश किन पियो हुजे घर में, गुहाणा बुहाणा ॿारनि जा लटा पिया हुजनि, धोइणो न आहे। अरे धो, सभु साफ़ सफ़ाई सां रहो। सहुरो कारी, सहुरो त वञी जनम वरितई, पर घर असांजो मंदरु आहे, घर साफ़ सुथरो हुजे, कोई बि सफ़ाई कुझु बि, मां चाहे तूं करे ॾिस, कुझु न थींदो। श्राद्ध श्राद्ध श्राद्ध, अरे श्राद्धनि ते करी सुठो आहे न। असांजा इन्हनि ॾींहंनि में वॾा विया आहिनि, त इन में कारी कोई बि शुभ कार्य करी त ख़राबु आहे। हे त ॿुधंदव सही, भई हलाईंदव तव्हां उते वञी पंहिंजी। मां पंहिंजनि ई प्रेमियुनि खे ॾिसंदो आहियां, उहो ई अंधविश्वास, उहो ई हिते ई चवंदे वाह वाह जाई थो चयो जाई, घर वेंदे सॼी माया चढ़ी वेंदसि दिमाग़ ते। ॾिसंदो आहियां मां उन्हनि खे, पोइ अहिड़ा माण्हू पका न आहिनि, खंड खंड थी वेंदा, अखंड न थी सघंदा। खंड खंड वारो ई पाखंडी थींदो आहे, अखंड वारो माण्हू कॾहिं बि पाखंडी न हूंदो आहे। जेको अखंड हूंदो आहे, भाई न कोई भी समय खराब न आहे, कोई भी अशुभ न आहे। लगन मुहूर्त झूठ सब और बिगाड़े काम। मुहूर्त कट रहा है, कट कोई तारो बुडला हे आ हीअं कुछ भी न थींदो आहे, तूं करे ॾिस। मां इन करे चवां थो असां त कया आहिनि सभु। भगवान ओॾो चओ था पिया, एक संसारी, एक भंडारी, एक लाए दीवान। एक संसारी चइबो आहे हिकु पैदा करे थो, एक भंडारी हिकु पाले थो, एक लाए दीवान हिकु सिंगार करे थो। असां कल्ह टियों कढियोसीं, ये नॉलेज मोबाइल में सब निकरी था अचनि। एक संसारी हिकु मिनट में, हिकु सेकंड में दुनिया में 4 बार पैदा थियनि था, 4 बार हिकु सेकंड में। असां ॻाल्हायूं था 4 बार पैदा था थियनि पिया, सभिनी सेकंडनि में, सभिनी में 4 बार पैदा थियनि था पिया। मिनट में 250, ॾींहं में 3,86,000 ऐं कुझु हिकु ॾींहं में। त सुबुह खां वठी वेंदे राति ताईं 24 कलाकनि में हर सेकंड में ॿार पैदा थियनि था पूरे विश्व में। त ॿार उहे पैदा थियनि था, कोई भी सेकंड खाली न आहे। त इहे ग़लति घड़ियुनि में पैदा थियनि था। हिते हिंदुस्तान में वञ काॾे छठी खणी करे या कुझु चएसि इन टाइम ते ॿार ॼाओ। हाँ डॉक्टर जो वेंदे तूं, स्वस्थ माण्हू वञे बि डॉक्टर कढंदो ई काई न काई बीमारी।
तूं वेंदे कंहिं ब्राह्मण ॾे वञी चवंदे हिन महिल ॼावा चवंदे टाइम कढी पोथी ॾिसंदे पावा थी हे थी हाणे पई अंदर में घुणो कंदी वटि या त पूॼाऊं अरे कुझु करिणो ई न आहे कोई समय ख़राब आहे ई न छाजू पूॼाऊं हर समय में कोई हिकु सेकंड जॾहिं उनजो ख़ाली न आहे 24 कलाक माण्हू खाए थो हिते ॾींहं जो सुम्हे थो राति जो होॾे अमेरिका में ॾींहुं आहे उते माण्हू सॼो ॾींहुं खाइनि था असां हिते सुम्हूं था वरी असां हिते जाॻूं था त हुते उहो सुम्हनि था कोई समय अहिड़ो आहे ई न जंहिंमें ख़ाली हुजे पोइ फासो था पिया अंधविश्वासनि में कोई भी समय खराब न है। मैं बार बार चवां सब मुहूर्त ही मुहूर्त आहे चाहे कृष्ण पक्ष हुजे चाहे शुक्ल पक्ष हुजे कृष्ण पक्ष त अञा सुठो राति जी तव्हांखे वाखाण करे ॿुधायां कोई राति भी उहा ई आहे ॾींहुं बि उहो ई आहे सभु हाणे ॿुधो परमात्मा पहिरीं ॻाल्हि कोई माण्हू न आहे परमात्मा जेको मुंहिंजी माता गीत में चई शिवो हम ऐं शिवो हम जो इहो गुरु मंत्र बि ॾींदा आहिनि मंत्र ईअं शिवो हम त सभु को चवे पर गुरूअ जे द्वारा वरतल थोरो सम्झंदो बाक़ी त ईअं राम त सभु को चवंदो आहे पर जेको गुरूअ जे द्वारा राम सम्झंदो वो सही राम खे सम्झंदो गुरु सम्झी करे सतगुरु दाता हरि नाम का आप मिलावे सोई सतगुरु हरि प्रभ बुझिया सतगुरु हरिय खे ॼाणी करे ईअं तूं पंहिंजे मन मते सां राम चवंदे या सोम चवंदे कुझु न थींदी सतगुरु आहे जीअं मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे अन्न पाणीअ जे नाम गिदे उन बुख की न लहे नगर पहुचे की न की बिना पंध कहे गुर गम गुरुअ जी गमता सां रहत रहे त सुखी थे सामी चवे गुरुअ जेको चयो आहे गुरुअ जे द्वारा उन राम खे सम्झो उन खां पहिरीं ॻाल्हि जीवन जो जे सही विधाता आहीं त तूं छा करें थो ॾो कॾहिं भाग्य भगवान खे न ॾे तूं पंहिंजे अंदर में ॾिस मां छायां तूं ई सुर्ग आं तूं ई नरक आं तूं ई सुर्ग आं तूं ई नरक आं नरक कोई भूगोलिक मथे कान्हे को जेको तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि चिन्ह लॻाए करे नरक में कुहंदा आहिनि शरीर हिते छॾींदो आहे त कुहंदा वरी कंहिंखे कढ़ाई में पकोड़ो कंदा आहिनि भला हिकिड़ो त सम्झाए पियो टिकाणे में चए पियो नरक मिलंदो आहे माण्हुनि खे ऐं भॻवानु अहिड़ो नरक ॾींदो आहे थधि में ॾंद टक टक कंदा आहिनि ॾकाईंदो आहे असली त हिकिड़ी माई उथी आहे चई बाबा मूंखे त ॾंद कान्हनि चई नकली ॾींदो आहे टक टक कराईंदो आहे हाणे फीणा उते शरीर आहे जो असांखे ॾंड हिते ई तूं स्वर्ग में आहे हिते ई नरक में आहे जीअं माया में आहे माया छाखे चइजे ऐं शिवोहम छाखे चइजे जीअं शिवोहम में आहे शिवोहम अखर ईअं चवण जो न आहे शिवोहम अखर जीअण जो आहे शिवोहम छा आहे हिकु शरीर जो तल हिकु मन जो तल हिकु आत्मा जो तल जेको तुंहिंजे अंदरि आत्मा आहे ॿाहिरि बि उहो ई आहे इहो ई आहे शिवो हम हे ऐं हे ॿई हिकु ई राम आहे राम दशरथ जो पुटु न हे सभु राम आहे अगरि इन में आहे
त तूं स्वर्ग में आ। अगरि तूं इन खां मन आहे जेको इन में आहे त नरक थी मन या नरक इहो चई थो छॾियां। हिकिड़ो शरीर जो तन हाणे जीअं तव्हां खेल ॾिसंदा आहियो, खेल परदे ते हलंदो आहे, जीअं उनखे तूं ज्ञान सां ॾिसें त धूप छांव जो सिर्फ़ु पछांव आहिनि। खेल कुझु आहे न। पहिरियों खेल में अची ॾिस परदो ख़ाली आहे, परदो ख़ाली आहे, उन में धूप छांव जो खेल हलंदो आहे। उहो प्रोजेक्टर हलाईंदो आहे, पोइतों प्रोजेक्टर हलंदो आहे। हेॾे जेको तूं साम्हूं ॾिसें थो पियो, तुंहिंजे पोइतों शरीर जे पोइतों मन वेठो थी। उहो मन ई सॼो ही खेल जीअं खेल में हूंदो आहे, पोइ खेल में जेॾी महिल दुखांत दृश्य ईंदो आहे त दुखी थी वेंदा आहियूं। कोई कॉमेडी हूंदी आहे त खिलंदा आहियूं, कोई अहिड़ो दृश्य हलंदो आहे त ओड़ा थी वेंदा आहियूं, भावुक थी वेंदा आहियूं। ताने पीटे ॾिसंदी त पोइतों खेल बंदि थींदी त अछो परदो आहे, कुझु बि कान्हे। तीअं ई तूं मन सां ॾिसें थो त तोखे माया लॻे थी। माया ॿी आहे कान, माया काई बि कान्हे। हे जेको माया अखर आहे, माया ईअं न आहे, माया मन आहे। मन जे पोइतों जेको तुंहिंजो आत्मा आहे, अगरि एॾे तूं वेंदी आहे त काई माया कान्हे। हे परदो पोइ साफ़ थी, पोइ हिकु राम ई आहे, हिकु राम रम रम रमनी, हिकु राम ई आहे। न पोइ आहे स्त्री त आहे, स्त्रिया पुरुषा ॾींहं राता, जंगल आहिनि, पहाड़ आहिनि, वेद आहिनि, सिज आहे, चंड आहे, पोइ सिर्फ़ु राम आहे। हीउ जेको ॾिसण में अचे थो, मन जे द्वारा ॾिसंदीअ त माया आहे। ऐं माया त माण्हुनि खे ग़ुलाम करे वेठी आहे। ऐं संत महापुरुष आहिनि जेके पाण मालिक आहिनि, माया उन्हनि जी ग़ुलाम आहे। पर संसारी माण्हू माया जा ग़ुलाम आहिनि। कबीर, गुरु नानक, चाहे मोहम्मद हुजे, चाहे जीसस हुजे, चाहे बुद्ध हुजे, चाहे महावीर हुजे, इहे माया जा ग़ुलाम न, माया जा मालिक। मालिक उहो थी सघंदो जेको माया हिननि खे नचाए थी, ऐं हू माया खे नचाईंदा आहिनि। चवंदा आहिनि तूं थींदी छा आहे? हो माया खे जीतियो थो उन्हनि। छा सां? पंहिंजे आत्मा सां। आत्मा सो परमात्मा। बाक़ी त ईअं माण्हू त ॾिसो त माया जा कीअं लुलुप्त आहिनि, पोइ सभु विसरींदा। माया में चओ गुरू विसरी वञई, सत्संग विसरी वञई, तोखे माया ग़ुलाम थी करे। असांजा गुरुदेव भॻवानु हिकु सत्संग ॿुधाईंदा, माया जे मथां माया छा आहे। कबीर हिनखे चयो आहे, नाको काटी कानो काटी काट कूट कर डारी, कही कबीर संतन की वैरण तीन लोक को प्यारी। टिन लोकनि खे इहा प्यारी आहे, पर असां जे कम जी न आहे। केरु? इहे महापुरुष। पोइ हिकु भेरो हाणे ईअं प्रतीक कथा आहे सम्झाइण जे लाइ। कोई मथे भॻवानु भॻवानु कान्हे को, ईअं हिकु प्रतीक आहे। विष्णु ऐं लक्ष्मी, लक्ष्मी चवंदा आहिनि माया खे, ऐं लक्ष्मी पूजा कंदा आहियो न तव्हां, ॾीआरी ते पूजा कंदा आहियो लक्ष्मी, सोचींदा आहियो इहा लक्ष्मी, इहा लक्ष्मी लक्ष्मी कुझु बि कान्हे हूअं न, हीअ ई कुझु लक्ष्मी आहे। हे पैसा ॾिसो था न, हीअ लक्ष्मी न आहे। लक्ष्मी त मां चवां तुंहिंजी नुंहुं, जेसिताईं नुंहुं न आई त तूं लक्ष्मी आहे। मुंहिंजी त इहा ई सोच आहे, इहा नुंहुं ई लक्ष्मी आहे, जो प्रतीक आहे नुंहुं, उहा लक्ष्मी आहे।
इनखे ॾियारीअ ते मां सभिनी खे चवां जेतिरो ख़ुशि कंदव नुंहं खे पाण ई पैसा लछण सां ईंदा आहिनि। ऐं हेॾां माण्हू लक्ष्मीअ जे उन ॾियारी जे ॾींहं ते पूॼा कंदा आहिनि, नुंहं खे साड़ींदा आहिनि। पोइ ॾिसंदा आहिनि घर में सुञा। मां हिकिड़ो लकाउ ॾिठो, नुंहुं सिर्फ़ु पंहिंजे ससु सहुरे खे चई मूंखे भॻो वठी ॾियो, न वठी ॾिनईसि। छाजा वॻा पेका मका थी पाइनि, असां पूॼा ते तो ख़र्चु थींदो, उहो पूॼा कंदासीं। ऐं मूर्तियूं लक्ष्मी ऐं गणेश रखे करे उनजे मथां पूॼा जी सामग्री खोड़ आंदऊं, उनजी पूॼा कयूं। ऐं वीचारी रोए पई। पोइ सहुरो ॿाहिरि निकितो, हिकिड़ो ॿाहिरि हीअं झले बीठो हथु, अहिड़ो हिकिड़ो राकेट आहे फटाके वारो हथ में, ठका पूरो हथु सड़ी वियुसि। वियो अस्पताल में, हज़ारे रुपया ख़र्च थियसि, पर नुंहं खे वॻो न वठी ॾिनई। ऐं जोगती मां इहे बम फटंदे, सचो कमु कीअं कान, कूड़ खे वठी अची पूॼा कई थी। ऐं सची पूॼा जेकी आहे, माउ आहे, नुंहुं आहे, धीउ आहे, भेण आहे, इहे लक्ष्मियूं आहिनि, इहे असांजे घर जूं। इन्हनि खे ख़ुशि कयो की न। उहो लक्ष्मी गणेश जेको खणी वियो माण्हुनि खे न सम्झंदो तव्हां। वरी ॾिसंदो मां जय गणेश जय गणेश जय गणेश। माता बि ईअं ई जंहिं पेट मां ई न ॼणियो आहे। तव्हांखे भउ थींदो, चवंदो बाबा किथे थो ॻाल्हाए? मां ॻाल्हायां सही, छा सां पैदा थियो आहे? पैदा छा सां थियो आहे? अरे माण्हू ॼणनि पेटऊं, ऐं हे ॼणे वरी मिटीअ मां। सो मिटी बि कहिड़ी? शरीर जी। ऐं इहे थी सघंदो आहे? असांजूं कथाऊं ई अहिड़ियूं आहिनि। सिजु माण्हू कुंतीअ ॾे वियो, हाणे माण्हू वेंदो सिजु, चंड माण्हू आहे। अरे वञ त वैज्ञानिक खां पुछ त सिजु आहे छा? धरती खां 50,000 गुणा हेॾो वॾो सिजु, उहो माण्हू थी सघंदो? चंड माण्हू थी सघंदो? हिते चंड आहे, सिजु आहे, गंगा माई आहे जेके रोटी खाराईंदा। अॼु असां वेंदसि खणी करे सराद जी रोटी खाराइजांइ गंगा, ऐं गंगा माई आहे, ऐं नर्मदा माई आहे। कोई माई न आहे, कोई गंगा। गंगा हिकु नदी आहे, जमुना हिकु नदी आहे, नर्मदा हिकु नदी आहे। की न माई आहे? माई किथे वेही रहंदी छा? कोई ईअं देवी देवताऊं ईअं आहिनि ई न। जे देवी देवताउनि में वेंदव तव्हां पाण कथाऊं मायूं ॿुधंदियूं आहिनि, त मां चवंदो आहियां तोखे इहो सम्झ में कीअं थो अचे त इहे सही हूंदी? कहिड़े बि देवी देवता जी कथा कढी ॾिस, ग़लति लिखियलु आहे सॼो। कोई कंहिंजे रूप धरे करे उनजो मुड़ुस जो, उन माईअ जो सत थो बिगाड़े। ये कथाऊं ईअं त कोई डाकू बि न करे, ये कोई चोर बि न करे, रहज़न बि न करे। आहे की न? मां पंहिंजी थो आना, कंहिंजो रूप धरे करे। हाणे विष्णु रूप धरे करे वियो आहे केॾे? बिंदा। अहिल्या ॾे वियो आहे इंद्र। मां पंहिंजी थो ठाहियां, ऐं तव्हां हिननि जी पूॼा था कयो पिया। ही पूॼा जे लाइक़ु ई न आहे। पूॼा जीते जागते जी पूॼा, हे थी परमात्मा। मां हिन सां प्यार, हिननि सां प्यार, हिन में अंदरि वेठो थी, इहो ई परमात्मा। मां तूं पंहिंजे पोटे खे, पंहिंजे पुट खे भाकुर पाए, हुन प्यारे खे यादि कर, हिन में उहो वेठो आहे। इहो थी सोहम। माया थी मन। माया याने मां ऐं मुंहिंजो, ऐं आत्मा धन आहे। मां ईअं बि न चवां धन खे फिटी कर, त्याग कर या छॾे वञ, कुझु बि न कर, धन में रह। बसि एतिरो हुजे, इहो मुंहिंजो न आहे।
धन दे मन बेचे सतगुर के पास। गीत भी चवंदा आहिनि कहिड़ो, सच्ची छाहे हर दिल के राहत न रंज खणा कहजो, हर दिल के राहत न रंज खणा कहजो, तुझी खल्क जी खिजमत में मन मगन रहे मुझो, तुझी खल्क जी खिजमत में मन मगन रहे मुझो, ही तन मन धन तो ही तन मन धन तो अर्पण कया अंदर अंदर न धन में जो धन गुरु सेखारी दी धन में रहण, जिंदगी भर धन में रहंदी, पर धन ईअं न हूंदी त मुंहिंजो आहे। धन जिते मुंहिंजो आहे, धन खणी करे धन जी यादि करे मरंदे, अंतकाल जो लक्ष्मी सुमरे, अंतकाल जो लक्ष्मी सुमरे, ऐसी चिंता में जो मरे, वल सर्फ योन वल वल उतरे, ए माई मेरो गोबिंद नाम न विसरे। रहो परिवार में, परिवार में भगवता है, भगवान मुझो न है, मुझो मारींदे। अंतकाल जो स्त्री सुमरे, अंतकाल में स्त्री सुमरे, ऐसी चिंता में जो मरे, वैश्वा जुनो वल वल उतरे, ए माई मेरो गोविंद नाम न विसरे। बारन में रहो, बारन में परमात्मा है, मुझे पुट में मुझे पोटे में मुझो न है। ये निमित्त मुँह में आया आहिनि, बाक़ी मुझो न है, इहा माया है मुझी, ये उन परमात्मा जा आहिनि। पोइ मरंदे त इहे न हूंदे अंदर में, सिर्फ़ उहो ई हूंदी परमात्मा। न त ईअं अगरि पंहिंजो करे मरंदे, अंतकाल जो लड़के सुमरे, अंतकाल जो लड़के सुमरे, ऐसी चिंता में जो मरे, सूकर जोन वलवल उतरे, ए माई मेरो गोबिंद नाम न विसरे। न त सूअर, सूअर इन करे हिकिड़ी सूअर हिकिड़े ई भेरे यम में 10 बार ॿार ॼणींदी आहे। जी आख़िरी में इहो हूंदे गुरु सेखारींदी, धन में रहो केतिरो बि हुजे। मां ईअं न चवां की गुरु न चवंदो त धन मूंखे ॾेई वञ या धन दान करे छॾ, मां इहो बि न चवां कंहिंखे कोई गुरु दान। हाँ, तुंहिंजो अंदर ईअं चवराए थो वहे थो, पर दान अहिड़ो करे वञ जो दान जी कंहिंखे ख़बर न पए त दान जेको बि कयो था इहो पाप, जेको चई करे ऐं कंहिंखे गुलाम करे दान करे थो, या किथे पत्थर रखराए करे मुंहिंजे पीउ जो नालो लिखजाए, इहो अहंकार जो दान आहे। इहो दान मुझाईंदी। दान उहो जेको दान अहिड़ो चुपचाप ॾेई आहे ऐं उन तोखां तुंहिंजो खई ख़बर त उनखे बि न पए त मूंखे कंहिं ॾिनो, उन स्वीकार कयो, हिकारी तूं उन जे प्रति एहसान मंद थे। हिते कोई कंहिंखे ॾे थो, चाहे तो राम राम करे, इहो दान न आहे। तंहिंखां न कर, सुठो थी न कर, इहो हिकारी अहंकार आणींदे मरंदे पापी तरी वेंदो, उहो दानी न तरंदो। माण्हू सोचनि था असां दान कयो आहे, पापी चरणनि में किरी पवंदो ऐं दानी कॉलर हीअं स्टैंड, मां हेॾो दान कयो आहे, मुंहिंजे लाइ छा ठाहियो अथई,
छो जो एक शास्त्र में लिखियल आहे, ब्राह्मण ने लिखियो आहे, सुशील ब्राह्मण के दान ॾिजाए भी ब्राह्मण के, लिखियो भी पाण तो, ॾिजाए भी ब्राह्मण के, लिखियो भी पाण तो, यो दान श्रेष्ठ थी ना है दान। इनमें अकड़ थी, वो चवई भी तो स्वर्ग मिलंदी तोखे, कोई स्वर्ग वर्ग कान मिलंदी, अकड़ मिलंदे, अहंकार मिलंदे। कयो हिकिड़े चीन जो हिकिड़ो राजा हुयो, उन कयो, ऐं जेको भी ब्राह्मण अचेसि उनखे चएसि तूं हाणे इंद्र जी पदवीअ ते वेंदे, बसि हाणे तूं वेंदे मरंदे न, इंद्र के भगवान सुरकाए करे तोखे विहारींदे, ख़ुशि थी वेंदो। वाह, हिते भी इंद्र उते भी इंद्र, जेको अचे ईअं चई वञे मूंखे तो ॾिनो आहे न, मूंखे तो लख ॾिनो आहे, उते करोड़ मिलंदी। चवंदा आहिनि हिकु हिकु ॾींदव लख लख मिलंदव, भाग भलारा हिते हुते थींदव। इहा भाषा न, हिन माण्हू खे अहंकार ईंदो। हुन कयो, जेको अचेसि ख़ुशि करे वञेसि। नेठि उते हिकु भेरो बोधि धर्म वञी पहुतो, हितां जो बुद्ध जो अनुयायी जेको हुनजी गदीअ ते हुयो, उहो सही माण्हू पहुतो, उनखे वठी आयो घर, ऐं राजा विहारे करे चएसि थो मूंखे हाणे तूं ॿुधाए, तूं ॿुधाए, हाणे ये तो सब मूंखे ॿुधाए विया आहिनि, हाणे तूं ॿुधाए। मां एॾा धर्मशालाऊं ठाहिरायूं, संतनि जो भंडारो कंदो आहियां, रोज़ अलाए केॾो दान कंदो आहियां, जेकी मूंखे ई ख़बर कान्हे त मां घणो कंदो आहियां। दान कंदो आहियां, खूह ठाहिराया आहिनि, स्कूल ठाहिराया आहिनि, टिकाणा मंदर ठाहिराया आहिनि, पूजा पाठ थींदो आहे, हवन यज्ञ थींदो आहे, सवें टीन सचे गिह जा उन में विझंदा आहियूं हवन में। हाणे तूं ॿुधाए मूंखे छा मिलंदो? बोधि धर्म चयईंसि कुझु बि न, कुझु बि न, चई कुझु बि न। बाहि लॻियसि, चई मां वटि जेको ईंदो आहे, हाणे तोखे उहे ॼणी टीकरूं सुर्ग मिलंदी, उर्वशी, रंभा, मेनका, तुंहिंजे अॻियों पोयों घुमंदे ठरी पवंदो। हिन चीज़ कुझु बि न मिलंदी, सच्चाई आहे। एॾो अहंकार, मां हीअ कयो आहे, तूं वेंदे उते तूं घुरंदे, पापी तरी वेंदी, पापी वञी चरणनि में किरंदो भॻवान जे। मां पाप कया आहिनि, मां कुझु न कयो आहे, ऐं तोखे अकड़ हूंदे मथां सोचे कुझु मिलंदी, किरंदे। बाहि लॻियसि, ओॾी महिल ई उनजी बेइज़ती करे कढी छॾियईंसि। मां वटि आयो आहियां, मुंहिंजी अवेलना थो करे। ओ संत हुयो, उनखे हिकु भी जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके, कंचन माटी माने न निध्यान उस्तत जाके, लोभ मोह अभिमाना, हिरक शोक ते रहे न्यारो, नहीं मान अपमाना, आशा वांछा सगल त्यागे, जगते रहे निराश, काम क्रोध जह पर से नहीं, तह घट ब्रह्म निवास, गुर कृपा ज नरकऊं कीनी, तह एव जुगत पशानी, नानक लीन भयो गोबिंद सिंह, जीव पानी संग पानी। अहिड़ो हुयो बोधि धर्म, अहिड़ो हुयो, हिकु बि न लॻुसि। ठीकु आहे, मां वञा थो, हली वियो। जेॾी महिल आख़िरी समय आयो, बीमार पियो हुयो, सभु ब्राह्मण पंडित वेझो न पिया अचसि, किनो थिए पियो। यादि आयसि कि अगरि बोधि धर्म जी ॻाल्हि मञा हा त मां ख़ुशि हुजां। हुन मूंखे चयो बि त कुझु बि न मिलंदो। मुंहिंजो हीअ हाल थियो आहे, किनो थो थियां, कि जंहिंखे जंहिंखे ॾिना मिट माइट भॼी विया। जेके ॿिया वज़ीर उन्हनि खे सर कराए थी ॻोल्हियो बोधि धर्म खे, किथों बि ॻोल्हे करे मारे वठिजोसि, पछताओसि, पर बोधि धर्म मिले ई कान पियो। हिकु भेरो विया, न मिलियो, ॿिए भेरे सां जेॾी महिल विया बोधि धर्म वटि पहुता, चई भाई हाणे राजा रोए थो, चए थो अचु मूं ॾे हिकु भेरो।
बोधिधर्म अखियूं ॿूटे करे चयईंसि बसि हू गुज़ारे वियो आहे, तव्हां हिते बीठा आहियो, कुझु न थी सघंदो ऐं कुझु न थियो। ईअं थोरी, इहो अहंकार आहे, इहा ई त माया आहे। मुंहिंजो आहे, मां दान कयो आहे, तुंहिंजो आहे, तूं आंदो कढूं, तूं अञा आहीं त मुठी ॿार ॼमंदो आहे त कुझु आशाऊं खणी ईंदो आहे ऐं वेंदो आहे त मोल माण्हू जी मुठियूं ॾिठियूं अथव, हथ कीअं हूंदा आहिनि, बिल्कुलु हीअं बंदी न थींदा। मुट्ठी बांध के आया जग में, हाथ पसारे जाएगा, बंधो मुट्ठी तो लाख की, छूट गई तो खाके के। अञा थोरो कुझु खणी ईंदो आहे, वेंदो आहे त उहो बि न हूंदो आहे। हुयो कंहिंजो, तूं हिकारी अकड़ खणी वई, अहंकार खणी वई, इहो मारींदो, या माया आहे, मुंहिंजो आहे, मां आहियां, इहो मन आहे। जॾहिं शोह में ईंदे मन खां पार थींदे, शिवोहम यानी उहो शिव, हे शिव जेको सभ में व्यापक आहे ऐं मां मुंहिंजे में अंदर में, इहो ऐं हे हिकु आहे, इहो ई असली शिव आहे। त हाणे नाग इहे शिव भाई मुंहिंजे त सम्झ खां ॿाहिरि आहे। मां हिननि जूं कथाऊं पुराण तव्हां ॾिसंदव, तव्हां ॾिठा ई कान्हनि। पुराणी कथाउनि पुराणनि में वञो त साईं, ॾिसो छा लिखियलु आहे, वेदनि में छा लिखियलु आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं प्रार्थनाऊं आहिनि, मां अज्ञानी बि न करे। मुंहिंजे गांइ जे थणनि में खीर वधे भॻवान, ऐं असांजे पासे वारे जे घर में जेकी गांइ आहे उन जो खीर सुके। ये प्रार्थनाऊं लिखियल आहिनि। मुंहिंजे खेत में पाणी पवे, ए बस बाक़ी 5 मिंट। शिवोहम परमात्मा कोई व्यक्ति न है, समिष्टि आहे। जॾहिं तूं ध्यान में अंदर वञी करे या प्रार्थना में, ॿई ॻाल्हियुनि, ध्यान या प्रार्थना, ॻाल्हि जेकी बि घटिजंदे तुंहिंजे अंदर मां पंहिंजी अनुभूतीअ सां घटिजंदे, न शास्त्र न ॿिए कंहिंजो। गुरु भी इन ॻाल्हि में न, गुरु ॿुधाईंदी, बाक़ी जेकी अनुभूति निकिरंदे उहा सभिनि जी पंहिंजी। इन में झूठी थाली हूंदी न आहे। मां बि उहो कयो, मुंहिंजी माउ बि उहो कयो, हिन बि उहो कयो, हुन बि इहो कयो, ओड़ो ई कयो, न थींदो ई। रोज़ जे 3.5 लख 4 लख ॿार ॼमनि था। कोई बि ॿार उहो आदि खां वठी हिकु जहिड़ो न आहे। कोई आहे हिकु जहिड़ो ॿार त छा, पर हिकिड़ो अंगूठो बि हिकु जहिड़ो न आहे। जेतिरा माण्हू थी गुज़रिया आहिनि, इन करे त अंगूठो वठंदा आहिनि। अंगूठो सभिनि जो पंहिंजो पंहिंजो आहे। तीअं अनुभूति बि सभिनि जी पंहिंजी पंहिंजी थींदी। उहो ई गुरु नानक चयईं, आदेश तिसे आदेश आद अनिल अनाहद जुग जुग एको वेश। इहो आत्मा आद खां वठी, शरीर अलॻि अलॻि, आंगूठा अलॻि अलॻि, आवाज़ अलॻि अलॻि, पर आत्मा सभिनी में हिकु। इन खे ई ऐं सभिनी में हिकु व्यापक, जंहिं ध्यान ऐं प्रार्थना द्वारा ॼातो आहे। उन चयो, जैसे बारई काष्टई काटे अगन न काटे कोई, सब घट अंदर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोई।
जैसे बारी बारी याने बढ़ई काठ के कटींदो आहे, बाहि खे न कटींदो आहे, उन जे ज़रे ज़रे में बाहि आहे। जैसे बारई काष्टई काटे अग्न न काटे कोई, सब घट अंदर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोई। सभिनि जे अंदर वो हिकु आत्मा, उहा हिकु माण्हू केॾा बि हुजनि अलॻि अलॻि आहिनि, उनखे गुरु नानक चए थो जेको हिकु सभिनी में वेठो आहे उनखे प्रणाम। आदेश तिसे आदेश जुगनि खां वठी हेॾा माण्हू आहिनि अलॻि अलॻि, आत्मा हिकु आहे, आत्मा कंहिंजी अलॻि न आहे। ऐं ईअं बि न सोचिजो त केरु थो ॾिसे, हाणे मां ॻाल्हायां थो, मुंहिंजो ऐं तव्हां सभिनि जो उहो हिकु ई आहे, उहो सभु ॾिसे थो। मां अंदर में ग़लति सोचींदुसि, ग़लति चवंदुसि ऐं ॿाहिरां सोचींदुसि ऐं ॿाहिरां कुझु चवंदुसि, मुंहिंजो उहो तव्हांजो उहो सभु ॾिसे थो। हिनखे चवंदा आहिनि साखी सब जो ॼाणू आहे, साखीअ खां कुझु बि छुपियल न आहे। माण्हू बेईमानी थो करे पियो ऐं सोचे थो केरु थो ॾिसे, अड़े हिन जो फल मिलंदी धा जेको तो ईअं सोचो। पोइ चवंदो मूंखे दुख छो थो अचे, दुख इन करे थो अचे अंदरि कुझु ॿाहिरि वञी थो कंहिंजे घर में भाभी जी घर पर आहे, अंदर में मोहकारो ज़ाल ठाहे छॾियसि, लाहल लानत। पोइ ॾिस